आज रोहड़ी में भी सकाफती सरगर्मियों रूज थे आहिनि। सियासी समाजी धोरियन मेहरान टीवी जे 6 दिसंबर ते सकाफती दिहाड़ो मल्हाइण जे सॾ जी आजियां कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी ही रिपोर्ट। सिंध जे ॿियनि शहरनि जियां रोहड़ी जी सियासी समाजी धुरियन पारां मेहरान टीवी जे ऐलानियल सिंध जा बेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत आहिनि। उन उनवान सिरे हेठि सकाफती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाए पियो वञे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो 6 दिसंबर जे हवाले सां छा चवणु आहे। सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं जेको हर साल असांजा सिंधी चैनल मल्हाईंदा आहिनि, हिन दफ़े बि मेहरान टीवी मल्हाए पई ऐं मां थोराइतो आहियां असांजे मेहरान टीवी जे मालिक गुलाम नबी मोराई साहब जो, त उनजी कोशिशुनि सां ऐं हिन साल बि वॾे जेको आहे त असांजो जेको सकाफ़ती ॾियारो वॾे धामधूम सां मल्हायो थो वञे। त सिंध जा ॿेट ऐं ज़मीन असां सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं हमेशह रहंदा। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम तूं आबाद करे। अल्लाह जी वॾी महिरबानी आहे जो अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह तबारक व तआला हिकु मुस्लमान घराणे में पैदा कयो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे असांखे दुनिया में हिकु अहिड़ी धरती ऐं हिकु अहिड़ो जेको आहे धरतीअ जो हिसो जेको आहे वतन पंहिंजो ॾिनो, जेको वतन जेको आहे उहो सदियुनि खां वठी जेको आहे इस्लामी तहज़ीब जो जेको आहे उहो अकास आहे। असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं ऐं असांजो तालुक़ु सिंध सूबे सां आहे। असां जॾहिं इन धरतीअ जा रहवासी आहियूं त असांजे मथां हक़ु आहे त हिन धरतीअ जे हक़नि जे लाइ जेको आहे उहो असां जिदोजहद कयूं ऐं निमक हलाली जो सबूत ॾियूं। ऐं सिंध असांजी माउ धरती आहे, पंहिंजो सिंध सां गॾु आहियूं, सिंध जे हर इशू सां गॾु आहियूं। ऐं वरी बि मां ख़राज ते सिंध तो पेश कयां मोराई साहब खे, त उन्हनि बहितरीन टाइम ते सुठे टाइम ते हिकु ज़रूरी इशू खे हाईलाइट करण लाइ सिंध सां वचन मल्हाइण जो असुल कारण 6 दिसंबर ते सिंध जे बेटनि जे लाइ इशू खे हाईलाइट करण ऐं उन्हनि सां गॾु बीहण इंतहाई असांजो अहम आहे। मेहरान टीवी था मनाओ था, पाकिस्तान जिंदाबाद, सिंध जिंदाबाद। नाज़रीन, रोहड़ी जे सियासी समाजी अॻवाननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन शोएब अली सुमेर सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़।